मुके पक्का हिते तो माके रुकादरिया तो चिश्तिया तो सोरवंदिया तो नक्शबंदिया पर मुके यकीन वा खुदा पाक जो कसम वा तमाम हिते को बेड़ो मानू नथो थी सके जेकॾहिं हूं तो भी सही तो उन जी पंहिंजी मारूमिया मुके पक्का वा कता अल्लाह जे वलियन जे दामन खे पकड़न वारा आयो अल्लाह जे वलियन जे रस्ते ते हलण वारा आयो तो केरो गौस अब्दुल कादिर जीलानी खे मनीदो आ तो हजरत सखी सुल्तान के मनी दोया और केर मुझे मुर्शिद इमामुल आरिफीन हजरत रोज़े खड़ी रहबर के मनीने वारो ये आए लेकिन तमा ये असा पाजम कामिल मुर्शिदन सा ताल्लुक रखूं था तब मुके पक्का त तुझे मुझे मुर्शिद तोखे मुखे जिक्र करणो सेखारियो या कोन सेखारियो ओ जो फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया ने पायो धोनिया में मूसा ने पायो जमीन के तख्ते ते नबी कहे उमाण्या सो अल्लाह ओ अल्लाह ओ अल्लाह फलक अर्श कुर्सी ज़मीन कहे बनाया चो चो सो अल्लाह सॼो ॾींहुं अख़बार चटियूं था रेडियो त वयो मोबाइल ते 8 कलाक स्क्रीन टाइम जी हिकिड़ी ऐप ईंदी आहे एप्लीकेशन ईंदी आहे स्क्रीन टाइम तव्हां केतिरो यूज़ कयो आहे उहा एप्लीकेशन हणो त तव्हांखे ख़बर पई 8 कलाक तव्हांजा मोबाइल में हलिया विया पर क़ुरान जो पनो पढ़ण जी असां में ताक़त कान्हे अलाह तौफ़ीक़ खसे छॾी आहे मां तव्हांखां पुछां थो तव्हांजे नाले कोन थो चवां मुआशरे जी बीमारी जी थो ॻाल्हि कयां मुंहिंजा भाउ अज़ीज़ मां तोखां पुछां थो त बानो तूं बानो मां बणियो हाँ महे ज़माने में हलण वारा बाना अदा बानो सदाइणो वॾी ॻाल्हि कोन वा असुल मज़ो तॾहिं आ जॾहिं रब फरमाए त ही मुंहिंजो बानो ज़माने में सब मां फलाणे जो पर मज़ो त तॾहिं आहे जॾहिं मालिक चवे त हा ही मुंहिंजो इहा ॻाल्हि क़ुरान में ॿाहिरां मां ॻाल्हि नथो कयां पर क़ुरान खां पहिरियां जेको अल्लाह जे वलियनि जो कलाम गुफ़्तगू न सम्झी सघंदो न उहो क़ुरान बि न सम्झी सघंदो छो त अल्लाह जा वली त तव्हां असां मंझा आहिनि असां मां पैदा थींदा रुतबे में असां खां वॾा आहिनि जे उन इंसान जी गुफ़्तगू